सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदस्य ज़ैन शाह चयो त PPM के मुआहिदो सिंध दुश्मन अमल आहे। माज़ी में भी PP पंहिंजे इक़्तिदार ख़ातिर दहशतगर्द तंज़ीम MKM सां ठा कया, पर हाणोको मुआहिदो इंतहाई ख़तरनाक आहे। PP हिन वक़्तु सिंध जी सभ खां वॾी दुश्मन पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। नसीराबाद में SGP अॻवान डॉक्टर मोहिब फुलपोटो सां सदस्य वारी जी वफ़ात ते ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त सिंध जो अवाम PP खे वोट इक़्तिदार ताईं पहुचाए थो, पर PP वारा सिंध जो सौदो करे था छॾनि। अहिड़ी सौदेबाज़ी KPA पंजाब में नथी थिए। संदसि चवणो हो त इक़्तिदार जे बुखे इहो मुआहिदो कयो आहे त सिंध खे टोड़े इंतज़ामी यूनिट ठाहींदा, पर असल में इंतज़ामी यूनिटुनि ऐं डिवीज़ननि जे नाले में सिंध खे विरायो वेंदो, जेका साज़िश क़बूल न कंदा। सैयद ज़ैन शाह चयो त ताज़ो कराची पुलिस में नौकरी कंदड़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जी पुलिस जवाननि खे कराची मां नेकाली ॾिनी वई आहे, जेका शुरूआत आहे। हुन चयो त सिंध यूनाइटेड पार्टी लखे सिंधियुनि सां गॾु हिन साज़िश जो मुक़ाबिलो कंदी। सैयद ज़ैन शाह चयो त मकानी चूंडुनि में संदन पार्टी भरपूर हिसो वठी सोभारी थींदी। उन मौक़े ते मरकज़ी अॻवान रोशन बिरड़ो, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं ॿिया साणस गॾु हुआ।